बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां निहायत सिंध जे सुप्रीम इदारे जे मानवारनि मेंबर साहिबान, उहिदेदारनि, ज़िले जे सदरनि, डिवीज़न जे सदर साहिबान, मरकज़ी काबीना जे उहिदेदारनि, बिलख़ुसूस असांजा मुबसर जेको उस्ताद दोस्त साथी आया ऐं उन्हनि खां सभ खां पहिरियां माज़रत खां आहियां छो त टाइम असांजी मीटिंग जो जेको 2 बजा हुयो, लिहाज़ा उहो काफ़ी लेट थी वियो आहे ऐं वरी हिकु दफ़ो हिन हाउस जे अंदरि सभिनी दोस्तनि खां ऐं उन जी लाइ माज़रत खां सभिनी दोस्तनि सभ खां पहिरियां मरकज़ी बॉडी जी मुकमल तरह सां जेका तश्कील थी ऐं कामयाब थी, पंहिंजो पहिरियों सिंध जे वर्किंग कमेटी जो दस्तूरी इजलास तलब कयो वियो आहे, जंहिंजी अॼु अल्लाह जे महिरबानीअ सां पहिरीं शुरूआत थी रही आहे। ऐं सभ खां पहिरियां सिंध जे अंदरि जेकी भी दोस्त इलेक्शन ज़रिए या सिलेक्शन ज़रिए चूंडिजी आया ऐं उन सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो, इन उम्मीद सां त सिंध जे अंदरि तंज़ीम जे बका लाइ उस्तादनि जे मसइलनि खे पैराइटी बुनियादनि ते हल करण लाइ उस्तादनि जा काफ़ी जेके मसइला मसाइल आहिनि उन्हीअ में हर हिकु असांजो सिंध जो वर्किंग कमेटी जो मेंबर प्लस हेठि तालुकनि में जेके असांजा उहिदेदार आहिनि हू पंहिंजो किरदारु अदा कंदा, दिल ऐं जान सां कोशिशि कंदा ऐं पंहिंजे अकुल सोच फहम सां मूंखे उमेद आहे हिन मरकज़ी बॉडीअ खे तमामु मुफ़ीद मशवरा ऐं सुठा राया ॾींदा, जंहिंसां सिंध जे उस्तादनि जे तकलीफ़ुनि जे अहजनि में कमी थी सघे। ऐं निहायत वरी हिकु दफ़ो ही अफ़सोस सां बि चवां थो त जॾहिं 7 सालनि खां बाद में असांजी पेटियलनि जी तंज़ीम आईनी ऐं जमहूरी तरीक़े सां इलेक्टेड थी आई आहे ऐं सभिनी दोस्तनि असीं हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूंसीं, गले लॻायोसीं ऐं उन खां बाद में अॼु मूंखे ख़ुशी बेहता तॾहिं थियां जो हीअ सिंध जी वर्किंग कमेटी जेका आई उन जो हिकिड़ो मेंबर बि एब्सेंट न रहे ऐं हिन उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर ऐं हिन तंज़ीमी आईनी उसूलनि जी पासदारी कंदे हिन ऐवान में सभु असांजे वर्किंग कमेटी जा मेंबर मौजूद हुजनि। बहरहाल ऐं हिन ऐवान खां वरी पुरज़ोर अपील थो कयां उन्हनि सभिनी दोस्तनि खे, उन्हनि क़ाबिल एहतराम तंज़ीमी दोस्तनि खे त बाबा जेकॾहिं को ज़ाती को रंज रुसामो कंहिं बि फ़र्द सां आहे त एज़ गुलाम रसूल महर सिंध जे पेटियल सिंध जे सदारत जे हैसियत सां ऐं पंहिंजे काबीना समेत उन हर दोस्त वटां घर लंघे वञण लाइ तयारु आहियां, गले लॻाइण लाइ तयारु आहियां। उस्ताद काबिल ऐं तंज़ीम ऐं हिन ऐवान खे पंहिंजे मरकज़ी काबीना जे तरफ़ां ऐं सभिनी दोस्तनि खे क़ाबिल एहतराम सम्झां थो, पर ही वॉलंटियर ऐं चवां थो त जेकॾहिं मुंहिंजे क़ाबिल एहतराम ही दोस्त वर्किंग कमेटीअ जा जेके मेंबर आहिनि, जेके ज़िलनि जा सदर आहिनि, जेके डिवीज़न जा सदर साहिबान आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त जिते बि जंहिं बि जॻह ते तंज़ीम जे भलाई बहितरी मज़बूतीअ लाइ, इदारे जे मज़बूतीअ लाइ उस्ताद कास खे बहितर नमूने सां उन जे मसइलनि खे हल करण ख़ातिर जेकॾहिं जिते हिन मेंबरनि मूंखे को सॾींदो त उन मेंबर खे भी पंहिंजी
ओतरी अहमियत सां जेको आहे रेस्पॉन्सिबिलिटी जेकी आहे हिन दोस्तनि सां मरकज़ी काबीना में कयां थो मुंहिंजे लाइ उहो बि क़ाबिल एतिराम आहे ऐं हुनजे हिकिड़े सदस्य बि लबैक चई पंहिंजी काबीना समेत उन वटि बि पहुचंदुसि। हुन सां गॾोगॾु तंज़ीमी हवाले सां असांजी इलेक्शन 17 अक्टूबर ते थी ऐं हुन सां गॾोगॾु इलाही मसाइल हुआ। एक तरफ जेकी उस्तादनि जा मसाला इल्तवा में बैरल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पॉलिसियूं लॻियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उस्तादनि हिकिड़ा ट्रेड मिलनि पिया उन्हनि खे फेस करणु। उन सां गॾोगॾु ही पेटल तंज़ीम जो 17 सालनि खां उजड़ियल ढांचो ऐं उनखे समेटणु, उनखे सिधी राह ते सिधे ढांचे में विहारे करे ऐं हर दोस्त सां पंहिंजा वीचार वंडे करे उन सां सलाह मशवरा वठूं, ही हिकु तरफ़। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं असांजा दोस्त असांजा क़ाबिल एहतराम ऐं उहे सारी ज़िलनि में तालुक़नि में ऐं डिवीज़न में चूंडिजी आयल मर्कज़ जे इलेक्शन ताईं जेका सुठे नमूने सां इलेक्शन कंटेस्ट करणु, उन्हनि जे बावजूदि अद में दिलचस्पीअ जो इज़हार करणु ऐं कुझु शयुनि खे इग्नोर करण जी वॾी तकलीफ़ पहुचे थी ऐं उन्हनि खे हिकु तरफ़ जेको आहे फेस करणु। उन खां पोइ वरी सरकार सां जेके मसइला उन्हनि सां करणु, इहे सभु मसइला दरपेश आहिनि उहा आहिनि जंहिंजे करे ही काफ़ी वक़्तु बि वर्किंग कमेटी लेट सां थियो आहे। ये अञा अॻे थियणु खपंदो पर इन सभिनि खे असांजी कोशिशि हुई त मसइलनि खे हल करे ऐं हिकिड़ी जेका सो वर्किंग कमेटी भरपूर नमूने सां थिए ऐं उनजो जेको आहे सो को ख़ासि ऐं सुठो रिज़ल्ट निकिरे। 28 अक्टूबर ते ये सिटिंग मरकज़ी वर्किंग कमेटी जेका वेठी आहे हुनखे जेको आहे सो नोटिफिकेशन मिलियो कामयाबीअ जो, जेका मरकज़ी काबीना तव्हांजे साम्हूं वेठी आहे। 28 अक्टूबर ते नोटिफिकेशन मिलियो। इन खां अॻु में 26 अक्टूबर ते असांखे कोर्ट घुरायो त असीं सभु वियासीं त असांखे कोर्ट जेको आहे सो नोटिफिकेशन ॾींदी। जॾहिं हुते पहुतासीं त कोर्ट जे अंदरि वकील उथी बीठा त बाबा इलेक्शन जेको आहे सो सही नमूने सां न थी आहे, सही प्रोसेस न थियो आहे। असांजी त हक़ीक़त में हुते पंहिंजूं अखियूं खुली वियूं त ही छा थो थिए पियो। ऐं जॾहिं वकीलनि पंहिंजो बहस मुकायो था, हिन धुन जे वकीलनि कया त इन सभिनि बहस मुबाहिसनि जे बावजूदि जज साहब वग़ैरह सवाल कयो त बाबा आख़िर प्रॉब्लम तव्हांखे आहे कहिड़ो? ही इलेक्शन थी आहे, इलेक्शन थी आहे पर बराबरि न थी आहे, कोर्ट जी वायोलेशन थी आहे। छा कोर्ट जो वायोलेशन थियो आहे? त तव्हां जेको आहे अनाउंस कयो हुयो त डायरेक्टर इंडस्ट्री इलेक्शन कराईंदो, उन्हनि करायो आहे। ही हुन 2 माण्हू अपॉइंट किया आहिनि, उन्हनि इलेक्शन कराई आहे, लिहाज़ हिन इलेक्शन न कराई आहे। चए त भला जॾहिं इहा शइ थी पए त तव्हां कोर्ट में का कंप्लेन, का एप्लीकेशन, का दरख़्वास्त न सही। 3 वकील बीठा, टिनी उन्हनि जे वकीलनि को छा कई न कई। उन खां पुछिया डायरेक्टर कहिड़ो अचे, उन ॿुधायो मां आहियां। त इलेक्शन कंहिं कराई आहे? आउं कराई आहे। इलेक्शन मूं कराई आहे। ही माण्हू मूं पंहिंजे हेल्प ख़ातिर आउं जेको आहे 19 ग्रेड जो ऑफिसर आहियां साईं, ऐं डब्बा वग़ैरह माण्हू नथो मां पंहिंजे हेल्प ख़ातिर ही 4 माण्हू, ही 2 माण्हू, 3 माण्हू अपॉइंटमेंट कया पंहिंजे हेल्प ख़ातिर ऐं मसा ही जेको आहे सो कमु विराए ॾेई करे मुंहिंजो इलेक्शन जो प्रोसेस तो इलेक्शन ते सही सिग्नेचर मुंहिंजी आहे, सभु शइ मुंहिंजी आहे। उनजे बावजूदि हुन जेको आहे हुनजा इतलाह सभु रिजेक्ट कया। त बाबा जॾहिं हिकिड़े माण्हूअ खे तैनात कयो त अकेलो माण्हू हिकिड़ो त इलेक्शन कोन थो कराए सघे डायरेक्टर, यकीनन हू पिया माण्हू बीहारे। हुनजा सभु जेको आहे सभु एतराज़ रिजेक्ट करण खां बावजूदि हुननि ऑर्डर कयो कोर्ट त तव्हां हिनखे जेको आहे नोटिफिकेशन ॾियो। जंहिंजे डायरेक्टर साहब चयो त साईं ही कोर्ट खे ॾियणो आहे, कोर्ट डायरेक्शन ॾिए थी त तव्हां नोटिफिकेशन ॾियो। ऐं इहा कापी ॿिन्ही धुरनि खे अटेस्ट करे ॾेई छॾियो। रिज़ल्ट उन खोलियो वियो, हुननि चेक कयो। उन बावजूदि दोस्तनि असांखे मुबारकबाद ॾिनी, अलाह तव्हांखे मुबारक हुजे, अलाह तव्हांखे मुबारक। त ॾाढी महिरबानी थी, पर ही
असुल किसो वरी समझ में आयो असांखे। खैर उन जे बावजूद असीं 28 तारीख़ ते असांखे नोटिफिकेशन मिलियो। जीअं असांखे 28 तारीख़ ते नोटिफिकेशन मिलियो, उन खां पोइ 5 नवंबर ते असांखे ऑफिस जी चार्ज, सिर्फ़ ऑफिस जी चार्ज मिली, जेका डिप्टी डायरेक्टर इंडस्ट्रीज मिस्टर जहांगीर मेमन साहब असांखे जेको आहे चार्ज हवाले कई। त बाबा असांखे ऑफिस असीं चयो खोले ॾियो, असांखे ॾियो, असां बराबरि वे सां पंहिंजो हिकिड़ो तंज़ीम कारोबार हलायूं, जंहिं ते बाक़ी असांखे का बि जेका सो चार्ज वग़ैरह बि न मिली। ऐं 25 तारीख़ ते ई असांजे मरकज़ी बाडीअ जी गैर रस्मी जेको आहे इजलास, मरकज़ी बाडी 25 तारीख़ ते जी चार्ज मिली, उन तारीख़ ते ई पंहिंजो जेको आहे सो कम जो आगाज़ कयो ऐं गैर रस्मी मरकज़ी कैबिनेट जो इजलास। उन खां बाद में 12 नवंबर ते सेक्रेटरी तालीम सां तारफी गॾिजाणी जे सिलसिले में मुलाक़ात थी। 12 ते उहा थी ऐं 14 तारीख़ ते मरकज़ी काबीना हलफ वफ़ादारी जो प्रोग्राम रखियो सादे नमूने सां। ऐं वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त असांजा तमामु हिकिड़ा बहितरीन अहिड़ा दोस्त हिकिड़ा इलेक्शन खां अॻु में इलेक्शन कैंपिंग दौरान हलिया विया असां जुदा थी, ऐं ॿिया इलेक्शन खां बाद में असांजा तमामु हिकिड़ा जंहिंजी सुठी महिनत आहे, जंहिं साईं इरशाद शाह साहिबु उहो असां खां जेको आहे इलेक्शन खां अॻु में जीअं नूर बादल असांजे कराची जो हुयो, उहो असां खां जेको आहे हले वियो। इलेक्शन जे कैंपिंग दौरान हिकिड़ो कंदकोट जो असांजो तंगवानी जो सदर हो साईं मुश्ताक अहमद, उहो असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। इन खां अॻु में असांजे लाइ क़ाबिल एतिराम ऐं पुराणो जेको आहे असांजो पेट्रोल जो ख़िदमत गुज़ार हाजी मोहम्मद इब्राहिम जखानी साहब का मरकज़ी सदर थी रहियो आहे कुझु टाइम, उहो तमामु हिकिड़ो बहितरीनु इंसान, उहो असां खां हले वियो। तमामु हिकिड़ो अनेक शख़्सियतूं असां हिन इलेक्शन जे प्रोसेस में वयूं, ही पंहिंजी जॻह ते हिकिड़ो वॾो 14 तारीख़ ते हलफ वफ़ादारी सादे नमूने तक़रीब थी। उन खां बाद में 17 नवंबर ते पहिरीं बाज़ाब्ता तौर सेक्रेटरी सां मीटिंग, चार्ट ऑफ डिमांड ते मीटिंग कई वई। 18 नुक़्तनि ते असांजो चार्ट ऑफ डिमांड जो तक़रीबन में आहे मीटिंग थी। उन मीटिंग खां बाद में वरी 22 नवंबर ते फॉलो मीटिंग एडिशनल सेक्रेटरी ऐं डिप्टी सेक्रेटरी सां असांजी मीटिंग थी। 22 नवंबर ते फॉलो मीटिंग में एडिशनल सेक्रेटरी सां जंहिं में मीटिंग थी उहा पीएसटी टू जेएसटी जो जेको लेटर जेको जारी करायो वियो डायरेक्टरनि खे त बाबा प्रोमोशन कयो पीएसटी टू जेएसटी। 22 तारीख़ जो लेटर जारी करायो वियो। वरी दिसंबर में सेक्रेटरी सां वरी फॉलो मीटिंग थी कराची जे अंदर। ही इन करे ॿुधायां त ही तंज़ीमी जेका कारगुज़ारी थी आहे इन दौरान तव्हांखे उनजी वज़ाहत ॼाणाईंदो हलियां ताकि ख़बर पए त ही मरकज़ी काबीना केतिरो केतिरो जेको आहे हिकिड़ो कमु कयो आहे, उहा ताकि सभिनि दोस्तनि खे इन जी मालूमात अचे। उन खां पोइ फॉलो मीटिंग खां पोइ 6 जनवरी ते वरी ॿीहर सेक्रेटरी सां नतीजा खेस हिकिड़ी मीटिंग थी। 6 जनवरी ते मरकज़ी काबीना जी सेक्रेटरी एजुकेशन हिकिड़ी नतीजा खेस जेको आहे मीटिंग थी, जंहिंमें ही 4 शयूं जेके अहम उहे असांजी जेका सो हल थियूं, जंहिंमें एनटीएस जा रहियल उस्ताद तक़रीबन हैदराबाद डिवीजन, कुझु जेको आहे सो लारकान डिवीजन सॉरी सखर डिवीजन हुया, खैरपुर डिस्ट्रिक्ट जा शायदि साईं हूंदा, उहे जेको आहे सो असांजा रेगुलर थिया। ऐं इकरा यूनिवर्सिटी जा 407 उस्ताद जेके नए एक्ट तहत 2021 एक्ट तहत जेको आहे उहे जेके रहियल हुया, जेके जंहिंजो अञा लंबो प्रोसेस हुयो, जेको इहो वरी साॻियो वञे हा, इहो वरी समरी ठहे हा, वरी जेको आहे सेक्रेटरी, वरी चीफ सेक्रेटरी, वरी सीएम निकिरो लॻे, उन खां बाद में जेको आहे 407 उस्ताद जेको आहे रेगुलर थियनि हा। पर उहे नए एक्ट तहत ई असीं पंहिंजे जेको आहे सो कोशिशि मीटिंग सां उहे 407 इकरा यूनिवर्सिटी वारा उस्ताद बि जेको आहे सो रेगुलर जेको आहे सो थी विया। नोटिफिकेशन नंबर 3 हुयो